उस्मान अली अंसारी, मशहूर तालीमी माहिर, शाह लतीफ़ जो पारखू। उस्मान अली अंसारी 21 अक्टूबर 1901 ते शिकारपुर में ॼाओ। शुरूआती तालीम शिकारपुर ऐं लाड़काणे मां हासिलु कयऊं। वधीक तालीम लाइ जूनागढ़ विया। 1923 में बम्बई यूनिवर्सिटी मां MA जी पहिरीं डिग्री वरिताईं। पोइ 1925 में इंग्लैंड मां MA ऐं जर्नलिज़म में डिप्लोमा वठी वापसि वतन वरियो ऐं तालीम खाते में हेड मास्टर जे उहिदे खां डायरेक्टर जे उहिदे ताईं 1957 में रिटायर कयईं। पोइ पाण इल्म जे शुग़ल खे लॻी विया, जंहिं करे नौकरीअ जे ज़माने जा अधूरा पियल किताब लिखी रास कयईं, जिन में दर्स इल्म, गुमराह दोस्त, अदबी इंतखाब, रिसालो, सचल सरमस्त, यूनानी फ़लसफ़ो, जुर्म वफ़ा क़ाबिले ज़िक्र आहिनि। उस्मान अली अंसारी 2 सेप्टेम्बर 1962 ते कराचीअ में वफ़ात करे वियो। वफारज़ा, इबरत, न्यूज़, हैदराबाद।